नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त फ़िल्म नामालूम अफ़राद खां कामयाबी माणींदड़ अदाकार मोहसिन अब्बास हैदर जी ज़ाल फ़ातिमा इल्ज़ाम हयो त मोहसिन मूंखे सख़्त जिस्मानी ऐं ज़हनी तशद्दुद जो निशानो बणायो आहे। अदाकारा मोहसिन अब्बास हैदर फ़िल्म खां अलावा सोशल मीडिया ते बि काफ़ी सरगर्म रहंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी बाबति ख़ुशियूं ऐं ग़म पंहिंजे चाहींदड़नि सां शेयर कंदो रहंदो आहे। कुझु वक़्त अॻु इन सोशल मीडिया जो इस्तेमालु कंदे ॿुधायो त मां हिन वक़्तु डिप्रेशन मां गुज़री रहियो जॾहिं त मोहसिन अब्बास हैदर जे घरवारी फ़ातिमा फेसबुक ते डिगी पोस्ट में पंहिंजे मुड़ुस जे ज़ुल्म जी दास्तान बयानु कंदे चयो त हुन जो मुड़ुस न सिर्फ़ खेसि जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाए थो पर ज़हनी टार्चर बि कयो आहे। हाणे हू ज़ुल्म बर्दाश्त करे नथी। फ़ातिमा लिखियो त ज़ुल्म बर्दाश्त करण बि गुनाह। हिन चयो त 26 नवंबर 2018 ते मूंखे ख़बर पई त मुंहिंजो मुड़ुस मूंखे धोखो ॾेई रहियो आहे। जॾहिं मूं हिन बारे में हिन सां ॻाल्हि कई त हू शर्मिंदो थियण बजाए मूंखे मारणु शुरू करे छॾियो। फ़ातिमा लिखियो त मोहसिन खे हिन ॻाल्हि जो अहसासु न थियो त आउं उन वक़्तु ॻुआरी हुयसि। हुन बावजूदि बि हुन मूंखे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। तशद्दुद जो शिकार थियण खां पोइ आउं पंहिंजे दोस्त सां गॾु डॉक्टर वटि वियुसि त हुन मूंखे इहो चई जवाबु ॾिनो त पुलिस केस आहे। हाणे अल्ट्रासाउंड खां पोइ ख़बर पवंदी त मुंहिंजे ॿारु सही सलामत आहे। हिन चयो त हाणे आउं मोहसिन अब्बास सां गॾु नथी रहणु चाहियां। मूंखे ख़बर आहे त हू अकेलो पंहिंजे ॿार जी परवरिश नथो करे सघे पर अल्लाह मूं सां गॾु आहे। आउं जिस्मानी ऐं ज़ुबानी तशद्दुद ऐं तलाक जी धमकियुनि खां तंग अची वियो आहियां। जंहिंखां पोइ फ़ातिमा मोहसिन मुख़ातिब थींदे चयो त मिस्टर मोहसिन तो सां हाणे आउं अदालत में मिलंदुसि। यादि रहे त मोहसिन अब्बास हैदर नामालूम अफ़राद ऐं नामालूम अफ़राद 2 लोडिंग जहिड़े फ़िल्मुनि में कमु करे चुको आहे जॾहिं त हुन जी ताज़ी फ़िल्म बाजी रिलीज़ थी रही आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।